नौशर फिरोज मावा के खबर दींदा हलूं। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद हसन सुमरो जी रिपोर्ट मुताबिक़ कंजारो में 3 डिसंबर पुरअमन सकाफ़ती रैलीअ जे ॾोह में कंजारो में 20 ॼणनि ते केस दाख़िल, जंहिंमें जीए सिंध महाज़ तालका सदर तारिक मल्ला, जसकम ज़िले अॻवान हारून कलोड़ो, हुबदार मल्ला, STP अॻवान अनीस सहतो, शहीद भुट्टो अॻवान ज़फर खोसो समेत 13 ॼातल ऐं 7 अणॼातल मथां केस दाख़िल। बे पासे राब्तो करण ते जीए सिंध महाज़ जे ज़िलई सदर इरफान डायरी तारिक मल्ला ॿुधायो त असांजी रैली मुकमल पुरअमन हुई। बासरनि जे चवण ते पुलिस कूड़ो केस दाख़िल कयो आहे, जंहिंजी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। हुननि वधीक चयो त असीं मुफ़क्किर आज़म रहबर सिंध साईं GM सैद जा पैरोकार आहियूं ऐं सचा सिपाही आहियूं, जंहिं सिंध जे इश्क में जेल क़बूलियो, हक़ ऐं सच तां न हटियो। असां उन अज़ीम लीडर ऐं सिंध जा आशिक़ आहियूं। तव्हां कहिड़ा बि हलबा हलायो, असांखे अज़म तां हटाए न सघंदव। असां आहियूं वतन जा अरड़ा सिपाही, तव्हांजा जेल थाणा झुकाए न सघंदा। पुलिस गर्दी नामंज़ूर, कंजारो पुलिस क़िबलो दुरुस्त करे। सिंध सां इश्क करण बि ॾोह बणिजी वियो। हाणे असां पंहिंजो क़ौमी ॾींहुं मल्हाइण ते बि दहशतगर्द सॾिजूं था। 3 डिसंबर पुरअमन सकाफ़ती रैली बि ॾोह बणिजी वई आहे।